अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो मेरान टीवी न्यूज़। अयां आहियां सायरा ज़मीर। सभ खां अॻु में हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में मुल्क जी सियासी मुआशी सूरतहाल समेत 15 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। वज़ीर आज़म कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान बाबति काबीना खे एतमाद में वठंदो। इजलास में FATF बिल ते हुकूमत जी हिकमत अमली मुआशी सूरतहाल ते काबीना खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। 27 अगस्त ते इक़्तिसादी राब्ता कमेटी तवानाई कमेटी पारां कयल फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। दरियाई सिंध में पानी की सतह वधण सबब खैरपुर ऐं घोटकी जा केतिरा ई ॻोठ पानी हेठि अची विया। कश्मोर खां सखर ताईं कचे जा इलाइक़ा ॿुॾण जो ख़तरो। कुडू बैराज वटि वॾी तोसा ऐं सखर बैराज वटि विचोली ॿोॾ बरक़रार। राजनपुर वटि दरिया जे वहकरनि में मुसलसल वाध। कोट मिठण जे आसपास जा केतिरा ई ॻोठ बि पानी हेठि अची विया। मुबावड़ो जे रोमती कचे वारे इलाइक़े में सैलाबी पानी बंद सां टकराइजी वियो। केतिरा ई ॻोठ ऐं फसल पानी हेठि अची वियो। रानीपुर के मीरबहर पाड़ी में हथियारबंदन की घर ते कहा फायरिंग में पसंद जो परणो कंदड़ जेकबाबाद वासी नौजवान अल्लाह ॾिनो थई मारिजी वियो। सदस घरवारी जख्मी। तोदापुर भरसा ॻोठ तालिब जखराणी में हथियारबंदन की फायरिंग में नौजवान अल्लाह बख्श जत मारिजी वियो। फेसगंज वेझो मेहरान नेशनल हाईवे लखमण लाड़ी वटि कार ऐं ट्रक में टक्कर। मोहम्मद बख्श ख़ासकेली ऐं सदस पुट मुख्तियार ख़ासकेली फोत।